अस्सलाम वालेकुम दोस्तों ही मेहनत का शर्त जेके तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया हो ये एक इंतहाई असांजे बहितरीन आर्टिस्ट जो तमामु बहितरीन अदाकार आहे ऐं मुंहिंजो पसंदीदा अदाकार आहे उन जा आहिनि। इंतहाई कॉस्मोपोलिस जे हाल में जॾहिं हू ड्रामनि जी दुनिया मां मायूस थी चुको आहे त हुन होटल ते कमु शुरू कयो आहे। हाणे मां तव्हांजी मुलाक़ात कराईंदुसि पंहिंजे ठुल शहर जे बहितरीन अदाकार सिंध जे बहितरीन अदाकार फ़कीर मोहम्मद खीरे सां। अस्सलाम वालेकुम फ़कीर मोहम्मद। वालेकुम सलाम। फ़कीर मोहम्मद तव्हां सिंध जा बहितरीन डायरेक्टर आहियो, बहितरीन अदाकार आहियो, तव्हांखे कंपनी बि आहे खीरा प्रोडक्शन। तव्हां हिन फील्ड मां भला मायूस थी चुका आहियो, छा सबबु आहे जो हिते होटल ते कमु था कयो? बसि असांजो क़दुरु न थियो। अच्छा, सिंधी मीडिया में असांजो क़दुरु न थियो। असां हिकिड़ा शौक़ीन माण्हू ऐं आर्टिस्ट माण्हू, असांजो क़दुरु न थियो। मजबूरन असां अची हिते होटल ते गोगो ॾियणु शुरू कया छो जो बचनि जी रोज़ी आहे, हिन में मेड़ो न आहे। इहा त बहितरीन ॻाल्हि आहे, पोइ में को बि मेड़ो कोन्हे। पर फ़कीर तव्हांजी त पंहिंजी कंपनी बि हीअ, तव्हांजो तमामु वॾो नालो आहे सिंध में, इंतिहाई बहितरीन ऐं मुंहिंजा पसंदीदा महबूब अदाकार आहियो। आख़िर अहिड़ो छा थियो, माना कहिड़े अमल में तव्हां मायूस थियो जो तव्हां उहो छॾे ई कमु शुरू कयो? तमामु बहितरीनु सवाल आहे। तव्हांजो असुलु मसइलो आहे न, अॼुकल्ह जेके डायरेक्टर आया आहिनि असांजा दोस्त मोलाण खे ख़ुशि रखे, फन जो क़दुरु कोन अथनि। अच्छा, हा, केॾो ई वॾो अदाकार हुजे हुनखे चांस नथा ॾियनि, पैसे वारे खे चांस ॾियनि था। सही माना कंहिं वटि जेकॾहिं को 8-10 या 20,000 पहुची ॾिए थो, जी, किरदार बि हुनजा भला, इज़त बि हुनजी भली। अच्छा फ़कीर तव्हां हिकिड़े सुवाल जो मूंखे जवाबु ॾियो, सिर्फ़ु पैसे जो मसइलो आहे या अदाकार हिकिड़ा अहिड़ा बि अॼु असांजी फील्ड में आहिनि जेके ॿियूं सहूलियतूं ॾियनि था, मिसाल गाॾियूं ॾियनि था, बंगला ॾियनि था, पोइ भली उहो सुहिणो हुजे न हुजे, हुन में अदाकारी हुजे न हुजे, उहे अदाकार थी था वञनि, चमकी था वञनि। छा तव्हां इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियो? साईं ॾिसो न, ॻाल्हि त साॻी थी वई न, छो जो हुननि जो तामन आहे न। सही, को गाॾी ॾिए थो, को बंगलो ॾिए थो, लोकेशन ॾिए थो, या को मानियूं करे थो, त सॼी टीम वठी हुते डायरेक्टर पुॼनि था। हाणे उहो एक्टर आहे बि न, पर ख़र्चु बचाइण जे करे। ऐं असां जहिड़ा ग़रीब माण्हू आर्टिस्ट जेके आहिनि, हाणे मज़दूरी कयूं या हिन डायरेक्टरनि जा पेट भरियूं। भला तव्हांजी नज़र में कुझु अहिड़ा बि त डायरेक्टर हूंदा जेके डायरेक्टर जेके फ़न सां क़दुरु था कनि, जिन वटि तव्हांजो क़दुरु हूंदो, अहिड़ा बि गुज़रिया हूंदा, भली नालो तव्हां कंहिंजो बि न खणो। जी बिल्कुलु, दोस्त आहिनि जेके असांजा डायरेक्टर, हुननि असांखे कुझु सम्झो, हुननि कमु करायो, पर ख़ाली हथनि ते। हुननि जो बाबा असां हिकिड़ी तोखे चांस ॾियूं था, बजट कोन था ॾियूं, पोइ पंहिंजा ख़र्च करे जेसीं ताईं शौक़ु हुयो पूरो कयोसीं शौक़ खे। हाणे नंढड़ा बच्चा नथा पुॼी सघूं। फ़कीर मूंखे ख़बर पई आहे त तव्हां वटि पंहिंजा प्लाट बि हुया, तव्हां वटि हिकिड़ी नंढड़ी गाॾी बि, पंहिंजो मेराण ऐं स्टूडियो बि तव्हां खपायो आहे, गाॾी बि तव्हां खपाई आहे, एॾो तव्हांखे नुक़सानु पइजी वियो छा भला? सर बदन फील्ड में आयासीं न, पंहिंजा ख़र्च करे निकिरी पिया वञूं, पोयों कारोबार ॿिया मज़दूरनि जे हवाले कयूं वञूं पिया। असां त हेॾे इंजॉय शूटिंग में पूरा हुयासीं, पोयों कारोबार असांजे मज़दूरनि तबाह करे। बहरहाल तव्हां इंतिहाई असांजी बहितरीन पर्सनैलिटी आहियो ऐं कारोबार में ऐं रुपये में मयार न आहे, पर आख़िर में असांजे नमन अदाकारनि जे लाइ को पैगाम? आख़िर में मुंहिंजो पैगाम इहो आहे त रोज़ी कयो, कारोबार कयो, पंहिंजे बचनि खे टाइम ॾियो, घर खे टाइम ॾियो। बसि इहो ई माना हिन दुनिया में घणो कुझु आहे जो माना पंहिंजे बचड़नि जो मुस्तक़बिल सुधारे। ऐं डायरेक्टरनि खे का अपील? डायरेक्टरनि खे इहा अपील कंदुसि त मां घणनि ई डायरेक्टरनि खां तंग आहियां। पहली मां जहिड़ा आबो जो न फसायो, ॻोल्ह कंहिंखे ॾेई न फसायो, बाक़ी जेकॾहिं असां जहिड़नि जो क़दुरु कयो त फ्री में कयो। वरी महिरबानी फ़कीर मोहम्मद मौला, तव्हां कामयाबु कंदो। थैंक यू।